नशर फिरोज डायरेक्टर जनरल कॉलेजेस सिंध, प्रोफेसर नवीद रब डायरेक्टर कॉलेजेस शहीद बेनज़ीराबाद, प्रोफेसर मोहम्मद सुलेमान सियाल डिप्टी डायरेक्टर जनरल, प्रोफेसर लुकमान मीरानी, प्रोफेसर कमरुद्दीन गिरियो ऐं डिप्टी डायरेक्टर कॉलेजेस शहीद बेनज़ीराबाद सां गॾु गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज पटीदे जो तफ़सीली दौरो कयो। हुन क्लासनि में वञी तदरीसी अमल जो जाइज़ो वरितो ऐं तदरीसी अमल तोड़े न्याणियुनि जी हाज़िरी ते इत्मीनान जो इज़हार कयो ऐं प्रिंसिपल प्रोफेसर बख्श अली चांडियो जे महिनतुनि ऐं काविशुनि खे सराहियो। दौरे दौरान न्याणियुनि खे मिलंदड़ सहूलियतुनि जो ज़िक्र कयो वियो ऐं पंहिंजी कॉलेजनि बिल्डिंग मुतलिक़ शिकायत कई त असांखे जल्द कॉलेज ठहिराए ॾिनो वञे। बाद में डायरेक्टर जनरल, डायरेक्टर प्रिंसिपल प्रोफेसर बख्श अली चांडियो, राशिद अली लाशारी एग्जीक्यूटिव इंजीनियर स्कूल वर्क्स ऐं अहमद खान अबड़ो एग्जीक्यूटिव इंजीनियर कॉलेज वर्क्स सां गॾिजी कॉलेज जे नाक़स ऐं अधूरी बिल्डिंग जो जाइज़ो वरितो। हुन कॉलेज हर कमरो, भितियूं ऐं छित जांचे ॾिठा ऐं नाक़स ऐं पूरे कम ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। ॿिन्ही इंजीनियर्स खे हिदायत कई त डायरेक्टर कॉलेजेस शहीद बेनज़ीराबाद ऐं प्रिंसिपल सां गॾिजी मसइले जे पाइदार हल कढी बिल्डिंग खे इस्तेमाल लाइ बणाए वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।